बटला भाई तव्हां साम्हूं खां पेमेंट कीअं वठो हुन लाइ कुझु ॿुधायो। शॉक्स असां कमु 3 तरीक़नि सां थींदो आहे। पहिरियों तरीक़ो असां ग्राहकनि जी मजबूरी सम्झंदा आहियूं। पहिरियों कहिड़ा ग्राहक ईअं हूंदा आहिनि उन्हनि जो माल न पहुचंदो आहे, पेमेंट ॾियण में किटकिट कंदा आहिनि, या त उन्हनि जो हिसाब ई क्लियर न हूंदो आहे, त उन्हनि जी प्रॉब्लम ॿुधंदा आहियूं ऐं उन्हनि जो सॉल्यूशन कढी ॾींदा आहियूं। ॿियो तरीक़ो फ़ोन ते धमकी ॾींदा आहियूं, डायरेक्ट माण्हू मोकिलींदा आहियूं। टियों तरीक़ो या त डायरेक्ट माल ई खणी करे हली ईंदा आहियूं, पोइ ॾे पेमेंट। लेकिन मोस्टली ॿिए तरीक़े सां कमु थी वेंदो आहे। बटला भाई जाम ख़ुशी से तव्हांखे ॾिसी करे कि असांजे उल्हासनगर मां अहिड़ा माण्हू आहिनि जेका वापारनि लाइ कुझु सोचनि था। सलाम आहे तव्हांखे, सलाम। ॾिसो प्रॉब्लम त तव्हां सॉल्व कयो था, हाणे इहो नथो सम्झ में अचे तव्हां हिन धंधे खे वॾो कीअं कंदव, हिन जो छा प्लान अथव तव्हां वटि? ॾिसो शॉक्स, असां हाणे पहिरियों पंहिंजी सुठी तरह सां वेबसाइट ठाराईंदासीं, पोइ उनखां पोइ असां पंहिंजी टीम वधाईंदासीं। लॻणु खपे न कॉर्पोरेट कमु मां। बराबरि सही आहे। पोइ इहो धंधो सॼे भारत देश में फैलाईंदासीं, हर शहर में मूं जहिड़ा भाई ॻोल्हींदासीं, उन्हनि खे ट्रेन कंदासीं। अरे भाऊ थधो थियुमि। बटला भाई मूंखे इहो ॿुधायो कि जेका धंधे में पैसा लॻा आहिनि उहे सभु तव्हांजा ई आहिनि कि न किथे व्याज ते खयां था पैसा? मां न 2 लखनि जी वीसी जो पहिरियों हथु कयो आहे, ॿियो कुझु बि न, बसि। वीसी मतलब सिंधी भाउर भेनर मिली करे पैसा हिकिड़े माण्हू वटि जमा कंदा आहिनि, पोइ हर महीने पंहिंजी भरत भरंदा आहिनि ऐं वारे सां पंहिंजो हथु खणंदा आहिनि, उनखे चइबो आहे वीसी। बटला भाई मूंखे हाणे इहो ॿुधायो तव्हांजो कोई मुक़ाबिलो कंदसि कोई आहे हिन धंधे में जेको सेम कंदो हुजे? अञा ताईं कहिड़ो कॉम्पिटिटर त न आयो आहे, लेकिन मूंखे लॻे थो केरु इहो कॉपी कंदो ई कंदो, लेकिन मूंखे कंहिंखां डपु न आहे, छोकी बटला भाई 2 कदम अॻियां हलंदो आहे हर कंहिंखां। ए पहिरियों चश्मो लाइ वेल्डिंग हणो लॻे। हाणे तव्हांजी सेल ॿुधायो, ऐं ख़तमु कयो इहा डील। 2021-22 में 20 लख, 2022-23 में 35 लख, 2023-24 में टारगेट रखियो आहे 75 लखनि ते क्लोज करे छॾींदासीं। बटला भाई हिकु ॻाल्हि नथी सम्झण अचे, सभु त सही थो हले धंधे में, पर तव्हां हिते पैसा वठणु छो आयो? अरे पैसा हिन करे वठण आयो आहियां, तव्हां ॿिन्हिनि जी पेमेंट पेंडिंग अथव। अरे ईअं कीअं थी नथो सघे, ईअं त सभु पेमेंट क्लियर आहिनि असां जूं। हा सभु क्लियर आहे, खेसो चे पेमेंट। अरे मनूमल सेठ मोकिलियो अथई, चई ॿिन्ही शॉक्स खां वञी करे पेमेंट वठी अचे। अरे यार ॾींदासीं न यार। हा ठीकु आहे, पर तव्हां धंधो छो पिया सम्झो अगरि पैसा वठणु आयो त? चेक पियो कयां बटला भाई ये धंधे में दम आया न, अॼु ख़बर पइजी वई धंधो सेठ आहे मुंहिंजो। हले यार पेमेंट ॾियो, निकिरणो आहे मूंखे, फटाफट कयो। हलो ॾींदासीं न ॿिए हफ़्ते। हा ॿिए हफ़्ते ॾींदासीं। ॾिसो यार सम्झायांव तो प्यार सां ॾेई छॾियो, न त छा न त यार कॉमेडी वीडियो में एक्शन छो था खणी अचो? प्यार सां सम्झायोमांव न, नथा सम्झो, छो था इहे कम करायो? मुंहिंजी मम्मीअ खे बि न वणंदा आहिनि यार इहे कम। अरे ॾियूं था भाऊ, ॾियूं था। सोचो